the usage of Sindhi and English alphabets. अंग्रेज़ी ॿोलीअ जे अल्फ़ाबेट में टोटल 26 अखर हूंदा आहिनि जेकी ही आहिनि A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. इन्हनि 26 अखरनि खे ॿिनि हिसनि में विरहायो वियो आहे। हिकिड़ा अखर आहिनि वावल्स, उहे आहिनि A, E, I, O, U। ही हिसो 5 अखरनि ते मुश्तमिल आहे। ॿियो हिसो आहे कॉन्सोनेंट्स, उहे आहिनि B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y, Z। ही हिसो मुश्तमिल आहे 21 अखरनि ते। 5 वावल्स खे अंग्रेज़ी अल्फ़ाबेट में अहम हैसियत हासिल आहे। उन्हनि 5 वावल खां सवाइ अंग्रेज़ी ॿोली न लिखी सघिबी, न पढ़ी सघिबी ऐं न वरी ॻाल्हाए सघिबी। हाणे अचो त उनखे ॿिन्ही ॿोलियुनि खे यानी कि सिंधी ॿोली ऐं अंग्रेज़ी ॿोली ॿिन्ही जे अल्फ़ाबेट खे सम्झी वठूं हिक ॿिए जी जॻह ते इस्तेमालु करणो आहे। सिंधी ॿोलीअ जा 52 अखर आहिनि ऐं अंग्रेज़ी ॿोलीअ जा 26 अखर आहिनि। हाणे जेकॾहिं हाणे असां हिकु सिंधी जो अखर खणूं था, उहो हिकु अंग्रेज़ी अखर जे लाइ इस्तेमालु कयूं था। अहिड़ी तरह सां असां जॾहिं A खां वठी Z ताईं उन सां सिंधी अखरनि जो इस्तेमालु कंदासीं हिकु अखर जो, त असांजा सिंधी जा टोटल 26 अखर इस्तेमालु असां करे सघंदासीं। बाक़ी 52 माना 26 यानी अध ते अधु अखर सिंधी जा रहनि था, त उहे अखर असां कंहिंसां इस्तेमालु कंदासीं? ठीकु आहे, तंहिं करे ज़रूरी आहे त हाणे असांखे सिंधी ॿोलीअ जे 22 अखरनि खे अंग्रेज़ी ॿोलीअ जे 26 अखरनि जे जॻह ते कीअं इस्तेमालु कबो, इहो फन सिखणु तमामु ज़रूरी आहे। अचो उनजो सिखणु शुरू कयूं। सभ खां पहिरियों अंग्रेज़ी जो अखर आहे A। अंग्रेज़ी ॿोलीअ जे अखर A जे लाइ सिंधी ॿोलीअ जा 3 अखर इस्तेमालु थींदा, अलिफ अखे ऐन ऐनक ऐं अलिफ मदू। मिसाल तौर ते अनवर, अहमद, अमजद, अली, आमिर, आबिद, आसिफ, आमना, आरिजा।